Welcome to Time News Studios. You are watching 9 PM Bulletin. अल्ताफ हुसैन ने उस एहतजाज की हिमायत, उस एहतजाज में अल्ताफ हुसैन की तस्वीरें थी, अल्ताफ हुसैन के नारे लगे, अल्ताफ हुसैन की हिमायत, अल्ताफ हुसैन के नारे, अल्ताफ हुसैन की तस्वीरें, फिर एमक्यूएम का डेलीगेशन की बातें। तो इस बात को वाज़ेह करता है कि एमक्यूएम ये चाहती है कि दोबारा इस सूबे में, इस शहर में सिंधी मुहाजिर फसादात हों। 15 तारीख सिंध एक्शन कमेटी ने भी कहा है कि हम एहतजाज करेंगे और एमक्यू ने भी कहा है कि हम एहतजाज करेंगे। एक ही दिन दोनों तंजीमों की जानिब से एहतजाज का ऐलान उस साजिश को आगे बढ़ाने का सिलसिला है जिसमें सूबे के अंदर खूनरेजी हो। कराची को फिर वो जो 80s और 90s में जो हालत थी उस तरफ दोबारा लेकर गए। मेरी गुजारिश है उन तमाम खैर ख्वाहों से जो सूबा सिंध के खैर ख्वाह हैं, जो कराची के खैर ख्वाह हैं, खुदा के लिए इस नफरत की आग को फैलने मत दो। ये सिर्फ चंद मकामी लोगों की जमीनों पर कब्जों के नाम पर होने वाला एहतजाज नहीं है, ये कोई बहुत बड़ा ड्रामा है, ये बहुत बड़ी साजिश है। सिंध एक्शन कमेटी ऐं मुतहिदा पाकिस्तान तरफ़ां 15 जून ते ऐलानियल एहतजाज सिंध खे लसानी फसादनि ॾांहुं धिकण जी साज़िश करार। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त मुतहिदा लंडन जे सरबराह बैरिया टाउन अॻियां एहतजाज जी हिमायत कई हुई। एहतजाज में मुतहिदा लंडन जूं तस्वीरूं हुयूं। मुतहिदा पाकिस्तान हिकु भेरो ॿीहर कराची में 80 जे ॾहाके जहिड़ा लसानी फसाद करणु घुरे थी। 15 जून ते एहतजाजनि जा सॾ कराची में रतो छाइण जी साज़िश जो हिसो आहिनि। सिंध जे ख़ैर ख़्वाहनि खे अपील कयूं था त इहा साज़िश कामयाबु थियणु न ॾियो। बैरिया टाउन में बाहियूं ऐं हंगामा कंदड़नि जूं वीडियोज़ आहिनि, ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ एक्शन कयो वेंदो। सिंध एक्शन कमेटी बैरिया टाउन ख़िलाफ़ जिद्दोजहद तेज़ कंदे सिंध में जलसा करण जो ऐलान करे छॾियो। 13 जून ते कराची में क़ानूनी सलाहकारी लाइ इजलास तलब। 14 जून ते बैरिया टाउन वाक़े जा तफ़सील जारी कया वेंदा। 20 खां 23 जून ते घारो खां टंडो मोहम्मद ख़ान ताईं जलसा कया वेंदा। जाम शोरो में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे जलाल महमूद शाह, डॉक्टर कादिर मक्सी, रियाज़ चांडियो ऐं ॿियनि अॻवाननि क़ौम परस्त क़यादनि जी गिरफ़्तारियुनि ऐं केसिस जी मज़म्मत कंदे चयो आहे त बिलावल हाउस में बि बैरिया टाउन में इस्तेमालु थियल केमिकल इस्तेमालु थियो। छा उनजो केस बि क़ौम परस्तनि ते दाख़िल कयो वेंदो? सिंध हुकूमत खे वाक़े ते अणधुरी जांच कमेटी जोड़णु खपंदी हुई, पर पीपल्स पार्टी बैरिया टाउन जे वंगार बणिजी वई। पुलिस ज़रिए पुरअमन अॻवाननि ऐं कारकुननि मथां वेशियाणो तशदुद कराए पियो वञे। ॿीहर चऊं था त बैरिया टाउन ॾाढो धरणे खे पुरतशदुद बणायो वियो। कराची पुलिस बैरिया टाउन आरो धरणे में शामिल वधीक 100 माण्हुनि जूं तस्वीरूं जारी करे छॾियूं। तस्वीरुनि में सहाफ़ी, लेखक ऐं क़ौम परस्त पार्टीज़ जा कारकुन शामिल। गिरफ़्तारियुनि लाइ कार्रवायूं तेज़। मलीर मां जसकम अॻवान इलाही बख़्श बुकिक मुबैना तौर गिरफ़्तारी बाद गुम। इलाही बख़्श जी धीउ मुर्क इलाही बख़्श जो चवणु आहे त बाबा सां काल्ह खां को राब्तो नाहे थियो। क़ौम परस्त क़यादत जी गिरफ़्तारियुनि ऐं केसिस ख़िलाफ़ सिंध सरापा एहतजाज। सकरन, वारह, दौलतपुर ऐं ॿियनि शहरनि में क़ौम परस्त कारकुननि जा मुज़ाहिरा। सखर जे इलाइक़े बचल शामियाणी में अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग, 2 पुलिस अहलकार शहीद। पुलिस मौजिब मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि अहलकारनि मथां फायरिंग करे ॾिनी। नतीजे में अहलकार नवाब जमाली ऐं जावेद जमाली शहीद थी विया। वाक़े बाद जवाबदार फरार। शहीद अहलकारनि जा मढ़ अस्पताल मुंतक़िल कया विया। सिंध में सूरत हाल ख़राब आहे। सुप्रीम कोर्ट आर्टिकल 148 लागू करे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त वफ़ाक़ सिंध खे 2 सालनि दौरान 16 अरब रुपया ॾिना, पर नज़र नथा अचनि त किथे ख़र्च थिया। जेकॾहिं असां मुरादली शाह एंड कंपनी जे आसिरे वेठा रहियासीं त सिंध में तरक़ी नामुमकिन आहे। लोकल गवर्नमेंट में सभ खां वधीक ज़रूरत सिंध में आहे। कराची में पुठिते पयल सोच रखंदड़ माण्हुनि जी हुकूमत आहे। सुप्रीम कोर्ट खे अपील आहे त आर्टिकल 148 लागू करे, न त सिंध जी सूरत हाल ख़राब थी वेंदी। वफ़ाक़ी वज़ीर मीडिया सां ॻाल्हाइण दौरान कराची खे सिंध खां धार कोठींदो रहियो। गरीब के साथ हमने पॉलिटिक्स नहीं करना।
काश्तकार को 1.5 लाख रुपया तुम्हें हम इंटरेस्ट फ्री देंगे हर फसल का। अर्बन एरियाज में हमारे जो हाउस होल्ड होंगे उनके खानदान में एक आदमी को 5 लाख रुपए का इंटरेस्ट फ्री लोन दो कि भाई तू कोई कारोबार कर ले। फाइनेंशियल पोजीशन कमजोर हो चुकी होती है तो आपके पास कोई चारा नहीं होता सिवाय इसके कि आप IMF की बात करें। ये वजह है कि हर वक्त हम IMF के पास की। तो इसका मतलब है कि हमने डॉलर कमाने हैं। पहला मसला हमारा ये है कि हमारे पास रेवेन्यू नहीं है। हम 9-10% में फिर रहे हैं, कभी 11 चले जाते हैं, फिर वापस 9 पे आ जाते हैं। यही तो IMF के साथ हमारा एक किस्म से डायलॉग है। हम जो टैक्स दे रहे हैं उस पर टैक्स नहीं लगाएंगे, हम और लोग जो टैक्स नहीं दे रहे उसको टैक्स में लेके आएंगे। IT पे जो भी टैक्सेस वगैरह थे हमने रैशनलाइज कर दिए, दे दिए, हमने उनको वापस कर दिया और उनको कहा हम आपके साथ हैं। हमने जो सब्सिडीज में इजाफा किया है ज्यादातर हमने पावर सेक्टर की सब्सिडीज में किया है, क्योंकि वो 100 रुपया मांगते थे, हम 40 रुपए दे देते थे, 60 रुपया वो सर्कुलर डेट में चला जाता। तो इस दफा हमने कहा यार बताओ तुम्हें कितने चाहिए, ऑल साइड एंड डाउन जो कहा हमने डाल दी। तीनों चीजों पे कुछ नहीं, 1 रुपया कॉल वाला नहीं कर रहे, 10 पैसे SMS वाला नहीं कर रहे और उसके बाद इंटरनेट वाला जो है वो नहीं कर रहे। ठीक है जी। वफाकी सरकार मोबाइल कॉल्स, इंटरनेट डेटा ऐं SMS ते फेडरल एक्साइज ड्यूटी लॻाइण जो ऐलान वापसि वठी छॾियो। फी SMS ते 10 पैसा ऐं इंटरनेट डेटा में फी GB इस्तेमाल ते 5 रुपया टैक्स लॻायो वेंदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस में चयो आहे त मिनी बजट न आणींदासीं। IMF सां ॻाल्हियूं हलनि पियूं त टैक्स मथां टैक्स न लॻायो वेंदो, टैक्स न ॾींदड़ माण्हुनि खे टैक्स में आंदो वेंदो। ग़रीब हारियुनि खे हिकु फसल ते 1.5 लख रुपया बिना ब्याज जे कर्ज़ ॾिनो वेंदो। शहरी इलाइक़े में हिकु घर जे हिकु फ़र्द ते कारोबार खोलण लाइ 5 लख रुपया बिना ब्याज जे कर्ज़ ॾिनो वेंदो। 11% रेवेन्यू ओगाड़ी काफ़ी न आहे। रेवेन्यू ओगाड़ी 20% ताईं आंदी त वफ़ाक़ ऐं सूबा कर्ज़ वठण बिना पंहिंजी तरक़ी ते ख़र्च करे सघंदा। तंबाकू सूदो 4 शोबनि में ट्रैक एंड ट्रेस निज़ाम आणे रहिया आहिनि। एहसास प्रोग्राम तहत मुस्तहकन लाइ इमदादी रक़म ईंदड़ साल खां 12,000 मां 13,000 रुपया करण जो ऐलान। एहसास प्रोग्राम जी चेयरपर्सन सानिया निश्तर चयो आहे त बजट में एहसास प्रोग्राम लाइ 260 अरब रुपया रखिया विया आहिनि। प्रोग्राम में मुस्तहकन जो अंग 70 लख मां वधाए 1 करोड़ करण जो फ़ैसिलो थियो आहे। इमदादी रक़म ॾियण जो ॿियों मरहलो हलंदड़ हफ़्ते खां शुरू थींदो। अक्टूबर ताईं 1 करोड़ 20 लख माण्हुनि खे 12,000 रुपया इमदादी रक़म ॾिनी वेंदी। ईंदड़ साल जनवरी खां फी मुस्तहक खे 13,000 रुपया ॾिना वेंदा। माज़ूर ऐं ख़ुसूसी माण्हुनि खे बि एहसास प्रोग्राम में शामिल करण लाइ सर्वे कई पई वञे। हाणे मुस्तहकनि खे रश में कतार लॻाए बीहणो न पवंदो। हर मुस्तहक इमदादी रक़म वठण लाइ पंहिंजे इलाइक़े जे बैंक में अकाउंट खोलवाए सघे थो। वफ़ाक़ी सरकार तरफ़ां कराची में 1500 एकड़नि ते नओं सनती ज़ोन ठाहिण जो ऐलान। सनत ऐं पैदावार जे वफ़ाक़ी वज़ीर ख़ुसरो बख़्तियार पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस में चयो आहे त कराची में नई सनती ज़ोन लाइ PSDP में रक़म रखी वई आहे। सनतनि लाइ ज़मीन लीज़ ऐं मसवाड़ी अघु तहत ॾिनी वेंदी। आटो सनत में जिदत आणे रहिया आहियूं। मुल्क में आटो सनत हलंदी त नंढा कारखाना बि लॻंदा। गाॾियूं सस्तियूं थियण सां माण्हू खे ख़रीदारी में सवलाई थींदी। PPMPA फ़ारूक शाह 2 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते नायब हवाले। सखर जी अदालत आमदनी खां वधीक असासनि वारे केस में फ़ारूक शाह जी जेल मोकिलण वारी अपील रद्द करे छॾी। सुप्रीम कोर्ट फ़ारूक शाह खे सरेंडर करण जो हुकुम ॾिनो हो। नैब टीम फ़ारूक शाह खे अदालती अहाते मां गिरफ़्तार कयो। पीपल्स पार्टी वफ़ाक़ी बजट खे अवाम ते मुआशी हमलो करार ॾेई छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त तारीख़ी महांगाई, बेरोज़गारी ऐं ग़ुर्बत में बजट अवामी कीअं थी सघे थी। इमरान ख़ान बजट पेश करे ग़रीब ऐं अवाम दुश्मन एजेंडा पधरी करे छॾी। वज़ीर आज़म आम माण्हू खे रिलीफ ॾियण में नाकाम थी वियो। अवाम खे ख़बर पइजी वई आहे त वॾियूं ॻाल्हियूं करण इमरान जी आदत आहे। पीपल्स पार्टी अवाम जे मुआशी क़त्ल जी इजाज़त न ॾींदी। हुकूमत तरफ़ां नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन खे सेनेटर चूंडाइण जो फ़ैसिलो। ज़रियनि मूजिबि शौकत तरीन खे ख़ैबर पख़्तूनख़्वा या पंजाब मां सेनेटर चूंडायो वेंदो। पाकिस्तान खे सऊदी अरब तरफ़ां उधर ते तेल जी फ़राहमी 1 जुलाई खां शुरू थींदी। ॻाल्हियुनि जो अमल मुकमल।
ज़रियनि जो चवणु आहे त सऊदी अरब पाकिस्तान खे 1 साल लाइ तेल ओधर ते ॾींदो। रक़म जी वापसी वारे मुद्दे में 3 सालनि ताईं वाद थी सघंदी। कराची के सचल वारे इलाके में पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुक़ाबले दौरान मोरोवासी पुलिस एहलकार शहीद। सचल पुलिस मूजिब जमाली पुल वटि फायरिंग जे डेवट में मोरो जे ॻोठ सुफ़ानी शाह वासी शबीर शाह शहीद थी वियो। वाक़े बाद जवाबदार फरार थी विया। सखर में सिंधु दरिया में वेंझंदे 2 नौजवान बुॾी विया। रिजन वासी समीम मीरानी ऐं जहांज़ेन गर्मी सबब दरिया में लथा त बुॾी विया। मक़ामी टोबनि जी मदद सां नौजवाननि जी ॻोल्हा जारी। कुंडरी में भेण जी लॼ बचाइण लाइ जवाबदारनि सां विढ़ंदे मारिजी वियल नौजवान हीरो कोहली जे वारसनि जो लाश रखी धरणो। अमेरिका चौक आरो धरणे में सिविल सोसाइटी जे अॻवाननि ऐं शहरनि जो वॾो अंग शरीक। पोरियत जा ॿार ऐं ॿिया घर भाती चंगारूं ॾेई रोईंदा रहिया। मुज़ाहिरीन पीपी सेनेटर कृष्णा कोहली जे मिंतुनि बावजूदि धरणो ख़त्म न कयो। पुलिस तरफ़ां जवाबदार मजीद आराई ऐं ग़ुलाम हैदर आराई खे गिरफ़्तार करण जी दावा। मुतासिरनि तरफ़ां समूरा जवाबदार गिरफ़्तार थियण ताईं एहतजाज जारी रखण जो चिता। मलीर जे इलाके शाह टाउन में वैशी जवाबदार तरफ़ां मासूम ॿारड़े सां बदफ़ैली ऐं बदतरीन तशद्दुद। जवाबदार बदफ़ैली बाद नींगर खे वेहक वारी जाइ ते ॾंभ ॾेई मरणी करे छॾियो। मुतासिर नींगर जे वारसनि तरफ़ां बिन क़ासिम थाणे ते केस दाख़िल। वैशी जवाबदार रब नवाज़ फरार। पुलिस जवाबदार जे 2 भाइरनि खे गिरफ़्तार करे वरितो। नींगर इलाज ऐं मेडिकल टेस्ट लाइ अस्पताल मुंतक़िल। ऐं जरवार में सवारी खणण तां मोटरसाइकिल सवारनि में झेड़ो। हिक ॿिए मथां लतुनि ऐं मुक्कनि जो वसकारो कयो वियो। झेड़े बाद मोटरसाइकिल सवारनि हिक ॿिए ख़िलाफ़ केस दाख़िल कराए छॾियो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त 2 मोटरसाइकिल सवार ज़ाहिद गबोल ऐं शाहिद गबोल मोटरसाइकिल ते भाड़े ते सवारियूं खणंदा हुआ। शहर में सवारी खणण तां ॿिन्ही में झेड़ो थियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस ख़बर थियूं, तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।